सबक़ु पहिरियों NIOS जी सिंधी भाषा सीनियर सेकेंडरी जो सिंधी शइर जी टिमूर्ति शाह सचल ऐं सामी जे टियों भाग यानी टिमूर्ति जेका आहे उन जे विषय में पढ़ियो। हाणे टिमूर्तिअ जे शइरनि में सामीअ जे बारे में ॼाण हासिल कंदासीं। त सामी शाह लतीफ़ ऐं सचल सरमस्त खां पोइ तव्हां पढ़ी रहिया आहियो भाई चईन राय सामी। सामी संदसि उपनाम या तख़लुस हो। सलोक सौ सिधो वेदनि जो सिंधी तर्जुमो आहिनि। आध्यात्मिकता जे करे ई इन्हनि खे सलोक कोठियो वियो आहे, जीअं गीता जा सलोक। सबक़ में शामिल सलोकनि में मनुष्य देह जी अहमियत, नारायण पारां रचियल रांदि ॿियाई छॾे पूर्ण पद पाइणु, अविद्या अंधकार मिसल बाहि वांगुरु उन खे मिटाइणु, विसाइण जा तरीक़ा सम्झाया विया आहिनि। त बुनियादी सबक़ पढ़ूं हाणे। सामीअ जा सलोक। अमोलक आहे मानुख देही दिब रतन, खंयो कूड़ कलर में थो मूरख मिलाए, अमृत छॾे हथ मुंहुं विरसी विख खाए, मुंहुं मढीअ पाए सामी ॾिसे कीन के। ॿियो सलोक आहे। अविद्या जो औखद सतगुरु ॾसियो सिख खे, सामी सम शीतल थियो मेटे दुख दर्द, ॿुधाई ॿियाई रे हद परे अनहद, पाए पूरण पद मुश्के कुश्के कीन के। टियों पद आहे। अविद्या अंधारी मिटे न सूरज सम रे, तोड़े सभ सियाणा मिड़ी कन जतन जारी, समझे को सामी चए भागवान भारी, बेहद जी बारी पटे ॾिठो जंहिं पीउ खे। चौथो श्लोक आहे। भाए अविद्या आए साड़े सभु संसार खे, तंहिंखे विद्या जल सां वारंवार बुझाई, साफ़ करे सामी चए मन जी ममत मिटाई, न की कढ न पाई आदि अनभई पद में। हाणे हिन श्लोक जी माना। दिब माना दिव्य चिमकंदड़, कलर माना कचिरो, विख माना जहर, मढ़ीअ माना अंदर में झाती पाइण, औखद माना दवा, रे माना खां सवाइ, कुश्के कुछी सघे, जतन कोशिशूं, बारी धरी, वारंवार माना वरी वरी, आदि शुरूआती ऐं असल। अचो त सामीअ जो पहिरियों सलोक हिकु दफ़ो वरी पढ़ूं। अमोलक आहे मानुख देही दिब रतन, खंयो कूड़ कलर में थो मूरख मिलाए, अमृत छॾे हथ मुंहुं विरसी विख खाए, मुंहुं मढ़ीअ पाए सामी ॾिसे कीन के। सृष्टिअ जे समूरनि जीवन में मनुष्य देह सभ खां अमूल्य आहे, दिव्य रतन मिसल आहे। असांखे उन जो क़दुरु करणु घुरिजे, पर इंसान मूर्ख बणिजी उन खे ख़सिस दुनियावी सुखनि रूपी कूड़ जे कलर में थो मिलाए, हथ में आयल अमृत खे छॾे ज़हर थो पीए। हिते कविअ दुनियावी सुख खे मामूली ॿुधायो आहे, ईश्वरी सुख खे अमृत मिसल साबित कयो आहे। सामी चवनि था, पंहिंजे अंदर में झाती पाए सच खे सुञाणे ई कोन थो। मनुष्य जी जुण 84 लख जुणियूं भिटकण खां पोइ केतिरनि पुञनि जे प्रताप सां कंहिं भागनि वारे खे नसीब थींदी आहे। मनुष्य अंदर में झाती पाए परमात्मा सां रूबरू थी सघे थो। इहो ई मनुष्य जुण जो मक़सदु आहे, पर उन खे विसारे
दुनियावी सुखनि पुठियां डोड़ंदो रहे थो। परमात्मा जी उपायल हिन सृष्टिअ में बेशुमार साह वारा आहिनि, जानवर, पखी, पाणीअ जा जीव। पर इंसान में ॻाल्हाइण ऐं सम्झण जी सघ करे मनुष्य देह सभ खां अहम आहे, अमोलक आहे, दिव्य रतन मिसल आहे। कूड़ पुठियां छिकिजी उनखे बेकार न कजे। इहो अमृत छॾे ज़हर खाइण आहे। अंदर में झाती पाए आत्मज्ञान सां सच सुञाणजे। बैत मिसल सलोक में बि आहे। मिलाए खाए पाए हम काफ़िया लफ़्ज़ हुअण करे संगीत जो आनंद अता कनि था। कूड़ कलर मूर्ख मिलाए विरसी विख, मुंह मड़ीअ लफ़्ज़ तजनीस हरफ़ीअ जा सुहिणा मिसाल आहिनि। सच कूड़, अमृत ज़हर में तफ़ावत कंदे। ग्रामर मुजिब ज़िद माने उबता लफ़्ज़ सम्झण जी कोशिश करियो ऐं ॿिया मिसाल ॻोल्हियो। ॿियो सलक आहे, अविद्या जो औखद सतगुरु ॾसियो सिख खे। सामी सम शीतल थियो मेटे दुख दर्द, ॿुधाई ॿियाई रे हद परे उनहद, पाए पूरण पद मुश्के कुश्के कीनके। सतगुरु पंहिंजे शिष्य खे अविद्या मिटाइण लाइ दवा ॾिनी। सामी चवे थो त उन सां समता भाव अचण करे दुख दर्द दूर थी विया, मन शीतल थी पियो। ॿियाई खां सवाइ अनहद नाद ॿुधाई, पूरण पद खे हासिल करे मुर्के थो, पर लफ़्ज़नि में बयान नथो करे सघे। असांजे शास्त्रनि में गुरुअ जी महिमा जा घणाई मिसाल मौजूद आहिनि। गुरु आत्मज्ञान ॾेई शिष्य जे डप भरम खे दूर करे थो। द्वैत ऐं ॿियाई छॾे हेकिड़ाईअ जो ज्ञान ॾिए थो। उहो आनंद पाए शिष्य कृतार्थ थी वञे थो, पर उन सुख जो बयान करण लाइ वटसि लफ़्ज़ ई कोन आहिनि। हलो त हाणे टिप्पणी पढ़ूं। सामीअ जी इहा खूबी आहे जो रवाज़ी मिसालनि ज़रिए ॻूढ़ो ॻुझो आत्मज्ञान सम्झाए थो। अविद्या रूपी बीमारी दूर करण लाइ ज्ञान रूपी दवा पी शिष्य जा दुख दूर थिया। समता भाव अचण करे ॿियाई नास थी, अनहद नाद ॿुधी पूरण पद पाए सघियो। सामीअ पाण चयो आहे, वेदनि जी वाणी आऊं सिंधीअ में सुणायां। वेदनि जो तत अहम ब्रह्मा अस्मि हिन सलोक में सुहिणे नमूने सम्झायो वियो आहे। गूंगो ॻुड़ खाईंदो त उनजो सवादु ज़बान सां न ॿुधाए सघंदो, बसि मुरकंदो या पुचकार कंदो। एतिरे आम मिसाल मां पूरण पद पाइण जी ॻाल्हि सम्झायल आहे। तजनीस हरफ़ी ऐं उपमा अलंकार जा सुहिणा मिसाल आहिनि। सबक बाबति सवाल, जोड़ा मिलाए लिखो। सतगुरु ॾिनो पद कुश्के कीनकी, हद परे अनहद जा शिष्य खे। ॿुधाई ॿियाई रे, पाए पूरण मुश्के। हाणे हिनखे तव्हांखे जोड़ा मिलाइणा आहिनि, जेका सबक मां ॻोल्हे करे ॾियणा आहिनि। पोइ अचे थो खाल भरियो। अमोलक आहे खाल जॻह ॾिब रतन, विझो कूड़ कलर में थो खाल जॻह मिलाए। खाल जॻह छॾे हथ मुंहुं विरसी विख खाए, मोह मड़ीअ पाए सामी ॾिसे खाल। त हाणे हिन सबक मां ॾिसी करे तव्हां खाल भरियो। टियों सलोक आहे, अविद्या अंधारी मिटे न सूरज सम रे, तोड़े सभु सियाणा मिड़ी कन जतन जारी,
समझे को सामी चए भागवान भारी, बेहद जी बारी पटे ॾिठो जंहिं पीउ खे। श्लोक जो मतिलबु सम्झंदासीं। अने श्लोक में सामी फरमाइनि था, अविद्या जो अंधेरो विद्या जे सूरज सां ई दूर थींदो। चाहे सभु सियाणा मिली केतिरियूं बि कोशिशूं करियूं, को भागनि वारो ई इन सच खे सम्झी सघंदो, जेको बेहद जी दरी खोले पीउ खे ॾिसंदो। अविद्या आहे हिन फ़ानी दुनिया खे सच सम्झणु, ऐं सची विद्या आहे आत्मज्ञान, पाण खे सुञाणणु। जीअं सिजु उभरंदे ई राति जी ऊंदहि खे तड़े कढंदो आहे, तीअं विद्या अविद्या खे मिटाए छॾींदी आहे। लाइट जा केतिरे बि पावर जा बल्ब हुजनि, ट्यूब लाइटूं या मरकरी लाइटूं सिज जे रोशनीअ जो मुक़ाबिलो न करे सघंदा। टिप्पणी: तव्हां कॾहिं प्रभात वेले अङण में चोट ते वञी ॾिसो त राति गुज़रण वारी आहे, तारा झका थिया आहिनि, सिज अञा उभिरियो कोन्हे, त बि राति जी कारी ॿाट ऊंदहि ग़ाइब थींदी वञे। इन रोज़ाने सिज उभरण जे मिसाल मां सामीअ केतिरी गहरी ॻाल्हि सम्झाए छॾी। अविद्या खे राति जी ऊंदहि ऐं विद्या खे सिज सां भेटे ॾिनल मिसाल दिमाग़ में पेई वञे थो ऐं दिलि सां बि लॻे थो। तजनीस हर्फ़ी ऐं हम काफ़िया लफ़्ज़नि जी सूंहुं मौजूदु आहे। ऐं झका मन चमक घटिजणु। हाणे चोथों श्लोक पढ़ंदासीं। बाहि अविद्या आह साड़े सभु संसार खे, तंहिंखे विद्या जल सां वारंवार बुझाई, साफ़ करे सामी चए मन जी ममत मिटाई, न की कढ़ न पाई आदि अनभई पद में। हिन श्लोक में सामीअ अविद्या खे बाहि सां भेटियो आहे, जंहिंखे विद्या रूपी जल सां विसाए सघिजे थो। इन सां मन जी ममता मिटी वेंदी, कुझु बि कढण या पाइण बिना आदि अनभई पद में पहुची सघिबो। संसार खे सच सम्झणु अविद्या आहे। उन जे दुखनि रूपी बाहि में जीव सड़े थो, फथके थो, तड़फे थो, पर जॾहिं आत्मज्ञान रूपी विद्या हासिल थियसि थी, तॾहिं मन जा विकार दूर थियनि था। संसारी दुखनि सां ततल हृदय खे थधाण ऐं शीतलता मिले थी। टिप्पणी: तव्हां कॾहिं किथे बाहि लॻंदी ॾिठी आहे? उन खे विसाइण लाइ छा कबो आहे? पाणी विझण सां बाहि विसामी वेंदी, थोरी देरि में धुओं बि ग़ाइब थींदो ऐं विकार धोपिजी वेंदा। आत्मज्ञान सां अनभई पद हासिल करे सघिबो। हाणे तव्हां सम्झी विया त हिन श्लोक में आह, बुझाई, मिटाई, पाई साॻिए उचारण वारा लफ़्ज़ हुअण करे श्लोक में संगीत जो असरु पैदा थिए थो। अविद्या अंधारी मिटी सघंदी ॾीए सां, सूरज सां, ट्यूबलाइट सां, लालटेन सां। ॿियो सुवालु आहे, अविद्या जे बाहि खे विसाए सघिबो फूक ॾेई, पंखो हलाए, विञणीअ सां या विद्या जल सां? हिन सबक़ मां तव्हां छा सिखिया? मनुष्य देह दिव्य रतन मिसल अमूलक आहे। इंसान अंदर में झाती पाइण एवज़ आत्मज्ञान जो अमृत छॾे खिण भंगुर सुखनि रूपी ज़हर खाए थो। अविद्या रूपी बीमारीअ जी दवा शिष्य खे सतगुरु ई ॾिए थो, जंहिं सां समता भाव हासिल करे शीतल बणिजी दुख दर्द खां छुटकारो पाताईं। ॿियाई छॾे अनहद नाद ॿुधे थो ऐं पूरण पद पाए महसूसु करे थो, पर इज़हार नथो करे सघे। अविद्या रूप विद्या रूपी सूरज सां ई मिटे थी, चाहे केतिरा बि
जतन कजन। सामी चवनि था को भागन वारो ई इहो सच सम्झी सघंदो जंहिं बेहद जी दरी खोले परमात्मा रूपी पीउ खे ॾिठो। अविद्या रूपी बाहि सॼे संसार खे साड़े थी। उनखे विद्या जल सां वरी विसाइजे, मन जी ममता मिटाइजे। न कढ न पाई बसि आदि सुख जो अनुभव करे उन परम पद खे पाई। त अचो हाणे शाह जे सचल जे ऐं सामीअ जे कला पक्ष ऐं भाव पक्ष खे सम्झूं। पहिरियों पां पढ़ंदासीं शाह जो भाव पक्ष ऐं कला पक्ष। त भाव पक्ष आहे परमात्मा जी महत्ता, मनोविकारनि खां निवृत्ति, कर्मशीलता, ईश्वर जे प्रति निष्ठा। ऐं शाह जा बैतनि जा कला पक्ष आहिनि अनुप्रास अलंकार, पहाकनि जो इस्तेमालु, मिसाल ॾेई सम्झाइण जी भाषा शैली। हाणे सचल जो भाव पक्ष ऐं कला पक्ष पढ़ूं। पहिरियों भाव पक्ष महबूब यानी परमात्मा जी वॾाई, परमात्मा हर हंधि व्यापक। हाणे कला पक्ष आहे सलीस ॿोली, तजनीस हर्फ़ी, मिसालनि सां सम्झाणी। त सामीअ जे विषय में पढ़ूं पाण, जेका भाव पक्ष आहे मानुख देहीअ जी अहमियत, मन मां अज्ञान कढणु, मन खे शीतल रखणु। ऐं हाणे कला पक्ष सलीस ॿोली, तजनीस हर्फ़ी, इस्तिलाहनि जो इस्तेमालु। अचो त हाणे लाइकीअ में वाधारो करूं। टी मूर्तीअ जी टी कड़ी आहे चईन राय बचूमल सामी। हुन शिकारपुर सिंध जे मशहूरु लुंड ख़ानदान में जनमु वरितो। जनमु 1743 ईस्वी ऐं देहांत 1850 ईस्वी में, याने 100 सालनि खां वधीक हयाती माणियाई। संदन गुरु स्वामी मेघराज संस्कृत ऐं वेदांत जो वॾो विद्वान ऐं पंडित हो। सलोक शिकारपुर ऐं अमृतसर में लिखियाऊं। हू पंहिंजा सलोक काग़ज़ जे नंढनि टुकरनि ते लिखी मटके में विझंदा वेंदा हुआ, जिन जो तादाद 4000 खां वधीक आहे, जंहिं मां भोजराज नागराणीअ 2327 छापाराया, आवाम आॾो आंदा। आत्मज्ञान जो भंडार ही सलोक ख़ुदि सामीअ जे लफ़्ज़नि में। वेदनि जी वाणी आऊं सिंधीअ में सुणायां। 25 विषयनि ते हज़ारे सलोक सवली ॿोलीअ में आत्मज्ञान ऐं आनंद अता कंदड़ मिठास सां भरपूर कंहिं बि संत कवीअ सां भेटे सघजनि था। विषय सिरा मवाद सभु साॻिया। अविद्या माया भावना विश्वास, साध महिमा सत्संग महिमा, ईश्वर महिमा सिक भक्ति प्रेम सुहागण, इश्क 6 18 4 वग़ैरह उनवान भी साॻिया।